इस्लाम कोट स्कूल में मुक़रर ॻोठड़ू उस्ताद खे बदली करे ॿियो उस्ताद मुक़रर करियो। ॻोठ वाड़वाड़ी जे ॻोठाणनि जो शागिर्दनि समेत एहतिजाज। ॻोठाणनि रतन भील, निर्मल, झुम्मो, कलजी, गांगू, आसू, भारमल कलजी, जलाल शंकर ऐं ॿियनि शागिर्दनि सां गॾिजी प्रेस क्लब वारो एहतिजाज कयो। ॻोठाणनि एहतिजाज कंदे ॿुधायो त असांजे ॻोठ जे स्कूल में मुक़रर बाअसर उस्ताद स्कूल अचण लाइ तयार नाहे। शागिर्दनि जी तालीम तबाह थी रही आहे। 5 सालनि खां असांजे स्कूल में मुक़रर उस्ताद खे असां न ॾिठो आहे। ख़बर नाहे त हर साल शागिर्द कीअं पास थियनि था। हुननि चयो त ॻोठ में 150 शागिर्द आहिनि, दाख़िल सिर्फ़ 50 आहिनि, जेके बि मजबूरीअ में घर वारनि ॻोठनि में तालीम पिराइण ते वञनि था। उस्ताद बाअसर हुजण सबबि इंतज़ामिया कार्रवाई नथी करे। असीं दाहूं करे थकिजी पिया आहियूं। मासूम ॿारनि जी तालीम तबाह थी रही आहे। मुक़रर उस्ताद तब्दील करे ॿारनि खे तालीम जो हक़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची